सां गॾु आउं वक़्त बोस्तार नाज़िन आफ्ताब साहब जी गैर मौजूदगी में हिन प्रोग्राम जी मेज़बानी आउं करे रहियो आहियां। नाज़िन आफ्ताब साहब हमेशह चवंदो आहे त फ़ैसिला थियणु खपनि ऐं उहे फ़ैसिला असांखे पाण खे करणु खपनि, छो जो जेकॾहिं को ॿियो फ़ैसिला कंदो त थी सघे थो उहे असांजे हक़ में बि अची सघनि था ऐं असांजी मुखालफ़त में बि अची सघनि था। नाज़िन, अॼु असीं हिकु अहम टॉपिक ॻाल्हाईंदासीं। उहा टॉपिक आहे 9 मई साने जे हवाले सां, जंहिंमें गुज़िरियल ॾींहुं अदालती फ़ैसिलो आयो आहे, जंहिंमें जेके PTI जा जेके अहम अॻुवान आहिनि, जंहिंमें यास्मीन राशिद, महमूद रशीद, सरफराज़ चीमा, एजाज़ चौधरी ऐं अहमद बशर समेत 41 जवाबदारनि खे 10-10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त शाह महमूद कुरैशीअ खे इन केस में बरी कयो वियो आहे। सरगोदा जे ATC अदालत मियांवाली जे मूसा खेल थाणे में दाख़िल केस नंबर 72 जी ॿुधणी मुकमल थियण बाद ही फ़ैसिलो ॿुधायो आहे। ॿुधणी दौरान अपोज़िशन जेके लीडर हुआ मलिक अहमद बशर, उहो अदालत में मौजूदु न हो। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए पासे नाज़िन, सेनेट चूंडूं बि थी वियूं आहिनि। उन में जेका हुकूमत ऐं मुखालिफ़ दौर जी जेका 5 ऐं 6 जेका फार्मूला हुई, उन तहत 5 सीटूं मिलियूं आहिनि मुखालिफ़ दौर खे ऐं 6 सीटूं मिलियूं आहिनि हुकूमत ते। इन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए पासे नाज़िन, सहाफ़ियुनि जे जेके वर्कर्स तहफ़ुज़ जे लाइ हिकु सेनेट में हिकु बिल बि पेश कयो वियो आहे। बिल जे मतन में चयो वियो आहे त सहाफ़ियुनि जी तहफ़ुज़ वारी कमीशन जो चेयरपर्सन हाई कोर्ट जो जज या जज जी अहमियत रखंदड़ माण्हू इन में शामिलु हूंदो। फ़र्ज़ जी अदायगी दौरान सहाफ़ी ते तशदुद कंदड़ जवाबदार खे 7 साल क़ैद ऐं 3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॾिनी वेंदी। हीउ जेको बिल आहे उहो पीपल्स पार्टी जे सेनेटर सरमंद अली पेश कयो आहे। सो प्रोग्राम खे बाक़ाइदा शुरूआति कंदासीं। मूंखे हिन वक़्तु पैनल जेको मूंसां गॾु आहे उन्हनि में आख़ूनज़ादा चटान साहिबु आहिनि, अॻूणो MNA आहिनि पीपल्स पार्टी, ऐं उन खां अलावा नुसरत वाहिद साहिबा आहिनि, अॻूणी MNA PTI, ऐं इन खां अलावा असांजा रिपोर्टर आहिनि असद शेर साहब इस्लामाबाद खां, उहे बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन करे चुका आहिनि। ऐं इन खां अलावा सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तजिया निगार आहिनि जावेद लांगा साहब, जेको बि थोरी देरि में असांखे जॉइन कंदो। सो सभिनी महिमाननि खे भलीकार चऊं था ऐं प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। असां कंदासीं नुसरत वाहिद साहिबा खां। नुसरत वाहिद साहिबा, कल एक अदालती फैसला आया है जिसमें PTI के 41 जो रहनुमा है उनको 10-10 साल सज़ा सुनाई गई है और PTI कह रही है कि ये सियासी इंतकाम है। आप क्या कहेंगे इसके ऊपर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया अपने प्रोग्राम में इनवाइट करने का। देखिए, इसके अलावा इसको क्या कहा जा सकता है, मुझे बताइए। 10-10 साल सजा, एक इंसान की जिंदगी से आप 10 साल ले लें जस्ट बिकॉज वो प्रोटेस्ट अगर उसने किया है। तो नंबर एक, तो इसमें बहुत सारे ऐसे लोग भी हैं जिन्होंने प्रोटेस्ट किए ही नहीं, वहां से गुजर रहे थे या उनका फोन वहां पे था और उसकी वजह से उनके सिग्नल आ गए और वो उनको पकड़ लिया गया। तो ये किसी एक जगह पे नहीं, बहुत सारी जगहों पे उस दिन हुआ है। तो ये वैसे भी इट्स ऑल फॉल्स फ्लैग, जिस तरह की मैं बात करती हूँ हमेशा से, कि जिस तरह 911 हुआ था अमेरिका में और उसके बाद मुसलमानों की शामत आ गई थी कि वो हमने देखा, हमें पता उस वक्त भी चला और बाद में भी उसके प्रूफ आए कि उस बिल्डिंग को जगह जगह से काटा गया था और वहां पे बॉम्ब नस्ब किए गए थे और जो रिमोट कंट्रोल जहाज थे वो वहां पे गए और उसकी वजह से धमाका हुआ और मेरे ख्याल में 2000 या 3000 लोग मर गए थे और उस दिन वहां पे ज्यूस की छुट्टी थी और पूरी पूरी बिल्डिंग्स जिस तरह गिरी हैं, जिस तरह बिल्डिंग को गिराया जाता है। आज भी आप अगर देख लें कि बिल्डिंग गिराते कैसे हैं, उस तरह वो बिल्डिंग गिरी थी। लेकिन उसके बाद मुसलमानों की जिंदगी टोटली चेंज हो गई। हम लोगों ने कितना सफर किया, तो 85 या 75,000 हमारे लोग उसकी वजह से मरे। लेकिन वहां पे भी लोग उस वक्त भी यही कह रहे थे कि ये झूठ है, ये सब झूठ है। और ये 9 मई जो कुछ हुआ है उसके बारे में मेरा 100% यही ख्याल है कि ये सिर्फ PTI को गिराने के लिए, PTI को खत्म करने के लिए ये सारा कुछ हुआ था। और उसके बाद जो गिरफ्तारियां होंगी, जो क्या क्या कुछ हुआ, किसी को सजा मिली कि उसने कोई बुत तोड़ दिया, किसी को सजा मिली कि उसने पैंट पे डंडे में पैंट लटका दी। लेकिन क्या कोई इंसान मरा या जख्मी हुआ या कुछ और हुआ? नहीं, इस तरह की कोई चीज। फिर जो आर्मी की इंस्टॉलमेंट हैं उस पे कोई परिंदा भी जाके पर नहीं मार सकता। अगर आप वहां जाना चाहें तो मैं चूंकि खुद कैंट एरिया की सारी उम्र मैंने गुजारी है, तो मुझे पता है कि हम अपने घर में भी बगैर ID के नहीं जा सकते थे। बैरियर होता है जिसके पास आपको अपना ID कार्ड नंबर या ID कार्ड देना पड़ता है, ये नंबर देना पड़ता है और फिर उसके बाद एड्रेस लिखवाना पड़ता है कि आप अपने अब्बा के घर जा रहे हैं, तो फिर आगे जाके हमें इजाजत मिलती है कि आप जा सकते हैं।
تو اس دن ایسا کیا ہوا تھا کہ زمان پارک سے لبرٹی سے کو کمانڈر ہاؤس تک کوئی بیریئر نہیں تھا، کوئی پولیس والے نہیں تھے، کوئی فوجی نہیں تھے جو چیک کرتے لوگوں کو روکتے. اور جو لوگ روک رہے تھے، جن کی ویڈیوز، جو ڈاکٹر یاسمین کی ویڈیو ہے کہ وہ بار بار کہہ رہی ہیں کہ اندر کوئی نہ جائے، کوئی تکلیف کاری نہ کرے، کوئی توڑ پھوڑ نہ کرے، جو ہمارے وہاں پہنچنے سے پہلے ہی، ہمارے لوگوں کے وہاں پہنچنے سے پہلے ہی وہاں پہ آگ لگ چکی تھی، توڑ پھوڑ ہو رہی تھی، سب کچھ ہو رہا تھا. ان کے ساتھ دلیپ عباس بیٹھی ہوئی تھی اور وہ نعرے لگا رہی، کھڑی ہوئی تھی گاڑی میں اور وہ نعرے لگا رہی تھی. ان کی چھت پہ بیٹھی ہوئی تھی ڈاکٹر یاسمین. ختیجہ شاہ گاڑی چلا دی تھی. تو کیا ہوا؟ ہر ایک نے دیکھا کون کدھر گیا، کون کدھر گیا. آپ صرف ایک دفعہ کہہ دیں کہ یو سوری، یو ڈن رانگ، اور معافی مانگ لیں، بات ختم. تو جن لوگوں نے معافی نہیں مانگی، کیونکہ معافی اس لیے نہیں مانگی کہ انہوں نے، ان سے کوئی غلطی ہوئی نہیں تھی، انہوں نے کوئی غلط کام کیا نہیں تھا. یا پھر کیا ہوتا نا تو وہ اسی وقت کہہ دیتے کہ ہاں سوری، ہم سے غلط کام ہو گیا، لیکن غلط کام نہیں ہوا. تو وہ معافی کیوں مانگے؟ جب معافی نہیں مانگی تو ان کو 10 10 سال کی سزا ملے گی. اور وہ بوڑھی خاتون جو کہ اللہ معاف کرے، اللہ پاک نے بہت لمبی زندگی دے، لیکن کیا وہ 10 سال جی سکیں گی؟ کینسر پیشنٹ ہے، وہ سروائیور ہے کینسر کی. اور کہتے ہیں کہ لاہور کے آدھے بچے ان کے ہاتھ سے پیدا ہوئے ہیں. جس غریب عورت کے پاس نہیں ہوتا تھا کچھ تو وہ لوگ کہتے تھے تم ڈاکٹر یاسین کے پاس چلے جاؤ، وہ تمہاری ہیلپ کرے گی. اس قسم کی عورت کے ساتھ اتنا ظلم کرنا، جس سے خاص طور پہ نواز شریف کی جب پلیٹلیٹس گر گئے تو وہ آنکھوں میں آنسو لے کے انہوں نے خان صاحب سے کہا کہ ہم کو جانے دیں کہ وہاں رہیں گے. حالانکہ سب کو پتا ہے کہ وہ سارا ایک ڈرامہ تھا. آج بھی سب لوگ جانتے ہیں کہ وہ خون ان کا نہیں تھا، کسی اور کا تھا. اور ویسے بھی کیمیکل ڈال کے اس میں اگر خون ڈالا جائے تو پلیٹلیٹس گر جاتے ہیں. میری ایک دوست ہے پیپلز پارٹی کی ہے، اس کے ہسبینڈ کی ڈیتھ ہو گئی تھی، 60,000 ان کے پلیٹلیٹس تھے اس پہ. تو ان کے تو پتہ نہیں 2,000 یا 1,000 پہ پہنچ کے بھی یہ ماشاء اللہ سیڑھیاں چڑھتے ہوئے چلتے کودتے چلے گئے. 2 ہفتے کے لیے، 4 ہفتے کے لیے گئے تھے، اور 4 ہفتے بعد واپس آئے. اور کوئی بیماری کوئی چیز نہیں تھی. تو یہ اس قسم کے اصل میں بہانے کرنے والے لوگ نہیں ملے ابھی، ورنہ کب کا ہوتا کہ خان صاحب اور باقی لوگ سارے ہاسپٹل میں جا کے لیٹ جاتے کہ ہمیں تو یہ ہو گیا، یہ ہو گیا. کوئی ایسی اسپیشل بیماری نکالی جائے جس کا لوگوں کو پتہ ہی نہ ہو. اور کیونکہ پلیٹلیٹس بہت دیر تک لوگوں کو پتہ ہی نہیں تھا کہ پلیٹلیٹس ہے کیا. تو اس صورت میں جو بھی کچھ ہوا، صرف اس کے بعد ہم صرف اپنے اللہ کو چھوڑتے ہیں کہ کیا وہ جسٹس کرے گا ان تمام لوگوں کی زندگیوں کا جن کی اس سے 10 10 سال نکال لیے گئے ہیں. اس کے علاوہ اور میں کچھ نہیں کرتا. نصرت وائز صاحب، آپ کہہ رہی ہیں کہ یہ بے قصور ہیں. ابھی ایویڈنس نہیں ملے تو شاہ محمود قریشی صاحب کو سمیت 6 جو آپ کے رہنما ہیں ان کو تو آزاد کیا گیا اس کیس میں، جی لیکن اس کے اگر تو پھر ایویڈنس ملے ہیں تو ان کو سزا ہوئی ہے نا. ایویڈنس تو وہی ملے نا جو میں بتا رہی ہوں سب کو، کہ ڈنڈے 1 مہینے تک وہاں پڑے رہے اور اس کی صفائی نہ ہوئی. اور جو انسپیکٹر صاحب جنہوں نے پلان کیا تھا، پلان سنا تھا انہوں نے، وہ انسپیکٹر ہیں یا کیا ہے جو بھی واٹ ایور، تو وہ چھٹی پہ تھے. تو ایویڈنس کی بات یہاں پہ نہیں آتی. شاہ محمود صاحب کراچی میں تھے، ان کی بیگم کا آپریشن ہو رہا تھا اور وہ یہاں آغا خان ہاسپٹل میں تھے. تو اس وجہ سے ان کی شاید جان بخشی ہو گئی، یا کچھ اور لوگ اس طرح کے ہوں گے جو اس شہر میں نہیں ہوں گے. لیکن یہاں تو پلاننگ کی سزا ملی ہے نا. اب اس میں بہت شکر گزار ہیں ہم کہ شاہ محمود صاحب باہر آ گئے، کیونکہ وہ بھی ظاہر ہے زندگی کے جس ایج میں ہیں وہ اس وقت، ان کے لیے بھی کتنا مشکل ہوتا ہوگا اتنی گرمی میں گزارا کرنا. یہ سردی میں 2 سال اگر کوئی انسان رہا ہے جیل کے اندر، یا اس سے زیادہ یا اس سے تھوڑا کم، تو گرمی سردی ہر چیز سہ رہا ہے. اور پنجاب کی تو بہت ظالم قسم کی ہوتی ہے، یہاں تو پھر بھی ہوا چلتی ہے کراچی میں تو بہتر ہو جاتی ہیں چیزیں، لیکن وہاں تو بالکل ہوا چلتی ہے نہ پتہ ہلتا ہے. تو اس میں تندور میں رہنا بہت مشکل کام ہے. لیکن چلیں الحمدللہ کہ کوئی تو باہر آیا ہے ایک لیڈر میں سے. اب اللہ کرے کہ وہ صحت مند رہیں، ٹھیک رہیں اور پارٹی کو سنبھال لیں جس طرح سنبھالنا چاہیے. اچھا نصرت وائز صاحب، ہم ابھی اگر دیکھیں تو یہ بھی الزام آپ کے رہنماؤں کے اوپر آ رہا ہے نا، لوگوں کو اکسانے کے لیے، چاہے وہ ڈائریکٹ یا انڈائریکٹ جو انہوں نے اکسایا ہے، یہ سارا کیس اسی طرح پہ مبنی ہے اور اس میں وہ ایویڈنس ملے ہیں شاید. دیکھیے افسانے کی بات تو ان لوگوں کی ہے، ہم لوگوں کی تو نہیں ہے. خان صاحب کو جس طرح توڑ کے نکالا اس کمرے سے، شیشے توڑے گئے، وہ کیسے آرام سے ہاتھ ایسے رکھ کے بیٹھے ہوئے تھے، دیکھ رہے تھے سارا کچھ. پھر وہ لوگ نہ صرف یہ کہ اندر آئے بلکہ آ کے انہوں نے ڈنڈے مارے. ان کے ساتھ جو وکیل تھے ان کے خونوں خون ہو گئے. خان صاحب پہ اپنے سر پہ ڈنڈے پڑائے
اور پھر اس کے بعد ان کو کالر سے پیچھے سے گھسیٹتے ہوئے، ایک آدمی کمر پہ ان کے ہاتھ رکھا ہوا تھا اور ایک کالر پہ ہاتھ رکھا ہوا تھا، اور ان کو دھکا دیتے ہوئے یہ لوگ لے گئے گاڑی تک. اور عثمان صاحب بتاتے ہیں، عمران خان صاحب، کہ اس کے بعد جیسے ہی وہ گاڑی میں بیٹھتے ہیں ان کا ایٹیچیوڈ بالکل ٹھیک ہو جاتا ہے. یہ صرف عوام کو انسٹیگیٹ کرنے کے لیے دکھایا جا رہا تھا کہ ہم نے تمہارا لیڈر پکڑ لیا اور ہم اس کا بھرتا نکال دیں گے. تو عوام کیسے برداشت کرے گی، مجھے بتائیے. عوام کیسے اپنے جسے کہنا چاہیے بلوڈ لیڈر کو، جس کے لیے وہ جان دینے کے لیے تیار ہے، وہ جانے دی بھی لوگوں نے. بعد میں آپ نے دیکھا 26 نومبر کو کس کس طرح گولیاں ماری گئی. کوئی ان میں سے بھاگ نہیں رہا تھا، کوئی ان میں سے کچھ نہیں کر رہا تھا. ہمیں تو یقین ہی نہیں آ رہا تھا، میں خود وہاں پہ موجود تھی، اور اتنی تیزی سے تر گولیاں چل رہی تھی کہ یقین نہیں آ رہا تھا کہ کیا ہو گیا ہے بھائی. ایسا کون سا جرم ہو گیا ہے؟ لوگ بیٹھے ہوئے ہیں، بچے بیٹھے ہوئے تھے سارے، 14 18 20 24 سال کے بچے. ان کا قصور کیا تھا؟ تو یہ چیزیں جو ہے نا، یہ ایک خاص پلاننگ کے تحت ہو رہی ہیں، جو پاکستان کو بہت زیادہ کمزور کرنا چاہتے ہیں. اور اللہ جانے اس کے بعد کیا ہوگا. اب تو صرف خدا کے کچھ چیزیں چھوڑی ہوئی ہیں، باقی تو پتہ نہیں کیا ہو گیا ہے. نہیں سمجھ آتی، بالکل واقعی سمجھ نہیں اچھا نصرت صاحب، یہ جو نو مئی ثانی کے یا آتی. کیس کے حوالے یہ سے اگر جو ہوا تھا، اسی ٹائم یہ جو ویڈیوز وائرل ہوئے تھے اور جو تصاویر آئے تھے، کیا وہ پی ٹی آئی کے کارکن نہیں تھے؟ دیکھیے، جو ہماری سی سی ٹی وی کی جو بات کرتے ہیں نا، کہ جو آگ لگا رہے تھے، جو توڑ پھوڑ کر رہے تھے، جنہوں نے تقریب کاری کی، وہ سی سی ٹی وی فوٹیج دکھائی جائے. اس طرح تو کوئی بھی جلوس ہے، کوئی بھی پروٹیسٹ چل رہا ہوگا، اس میں ہزاروں لوگ ہمارے ہوں گے. لیکن کیا ان میں سے کسی نے کوئی اس طرح کی حرکت کی؟ کیا انہوں نے آگ لگائی، یا انہوں نے کسی کو مارا، یا انہوں نے کوئی کو کمانڈر ہاؤس میں جا کے گاڑیوں کو آگ لگائی، گھر کو آگ لگائی، یا کوئی اور نقصان پہنچایا؟ تو اس طرح کی کوئی چیز نہیں ہے. ہمارے جانے سے پہلے وہاں پہ یہ سب کچھ ہو گیا تھا، اور وہ فوٹیج غائب کر دی گئی ہیں، جس میں سول ڈریس میں باقاعدگی سے نظر آ رہا ہے کہ وہ کون لوگ ہیں. وہ نکل رہے ہیں نیچے، اتر رہے ہیں گاڑیوں میں سے، اور ان کو اتارا جا رہا ہے، اور وہ باقیوں کو کہہ رہے ہیں اندر چلو، اندر چلو، اندر چلو. اور لوگ ظاہر ہے جذباتی تو تھے، اس دن ان کے اندر بے انتہا غصہ تھا. ان کے لیڈر کو پکڑ کے جس طرح دھکے مار کے، ڈنڈے مار کے ان کو لے کے جایا گیا تھا، اور اس کے بعد تو پتہ ہی نہیں تھا کہ وہ کہاں پہ ہیں، کیا ہو رہا ہے، کیا نہیں ہو رہا. تو اس چیز سے عوام پریشان تھی، ظاہر ہے دکھی بھی تھی اور غصے میں بھی تھی. اس میں نکلنا تو بنتا ہے، ایسا تو نہیں کہ نکلنا نہیں بنتا. آپ پروٹیسٹ بھی نہیں کریں گے اپنے لیڈر کے لیے. اب وہ نواز شریف تو نہیں ہے کہ وہ پیچھے مڑ کے دیکھو تو 2 بندے بھی نہیں تھے. تو اس طرح کے حالات تو نہیں تھے. بھٹو کی پھانسی میں مجھے بتائیں کتنے لوگ نکلے تھے. یہ لیڈر تھوڑا سا مختلف ہے باقیوں سے. اس کے کوئی جرم، اس طرح کے جرم نہیں تھے جس میں اس کو اتنی شدید سزا دی جائے اور اس کے کارکنوں کو اس طرح کی سزا دی جائے. اس کا جرم صرف یہ ہے کہ وہ کسی کے، جس سے کہنا چاہیے کہ وہ کسی کے انڈر پریشر کام نہیں کرنا چاہتا. کسی کے بھی، کوئی ملک ہے یا کوئی اور لوگ ہیں یا کچھ بھی ہے، وہ سمجھتے ہیں اور وہ صحیح سمجھتے ہیں. میرا خیال یہ ہے، باقی ظاہر ہے ہر ایک کا اپنا اوپینین ہوتا ہے، کہ وہ سمجھتے ہیں کہ جو ملک چلتا ہے وہ اپنے لوگوں کی مرضی سے چلنا چاہیے. اس پہ یہ نہیں ہونا چاہیے کہ باہر والے آ کے ہمیں کہیں کہ آپ ڈرون حملے کریں اپنے ہی لوگوں کے اوپر، اور 75,000 سے زیادہ لوگ اپنے مروا دیں، یا آپ سپلائی کریں یہاں سے چیزیں کہیں اور، ویپنز یا کچھ بھی اس طرح کی چیزیں جو ہارمفل ہوں دوسرے ملک کے لیے بھی اور آپ کے لیے بھی. تو وہ یہ والے کام نہیں کرتے. وہ ان کو یہ ہے کہ مجھے اپنے ملک کو بچانا ہے، اپنے لوگوں کو بچانا ہے. لیکن اصل میں پاکستان تو جس وقت سے بنا ہے اس وقت سے ہی جو قوتیں اس میں کار فرما رہی ہیں، وہ نہیں چاہتی کہ کوئی اس طرح کا بندہ آئے. کیونکہ وہ 2 پارٹیز چل رہی ہیں بچپن سے لے کے آج تک، ہمارے بچپن سے، اب ہم تو خود بھی بوڑھے ہو گئے، کہ وہ جو ان کے زیر سایہ ہوتی ہے، جو وہ بات کہیں گے وہ بات مانی جائے گی. یہاں پہ حالانکہ انہوں نے بھی بہت زیادہ کوشش کی کہ امیکیبلی چلا جائے، ایک پیج کہہ دیا، سب کچھ کر دیا، ان کو ایکسٹینشن بھی دے دی، وہ ساروں نے مل کے دی. ظاہر ہے ہر پارٹی نے ان کو ایکسٹینشن دی، کوئی ایک ووٹ بھی ایسا نہیں تھا جو کسی نے نہیں کیا. لیکن اس کے باوجود وہ شروع سے خود بھی لے کے لگے ہوئے تھے جڑیں کاٹنے کے لیے خان صاحب کی. اور پھر جا کے جو انہوں نے اپنے باسز کو بتایا کہ یہ تو بہت خلاف ہے آپ لوگ کے، یہ کیا ہے کیا نہیں، تو بس پھر ختم کرو اس کو، غائب کرو. وہ ہو گیا غائب، اب اندر بیٹھے ہیں. لیکن اس سے
आपने जो मर्जी कर लिया, जो मर्जी कर लिया, 8 फरवरी का इलेक्शन देख लिया आपने, उसका मेरिकल है, मैं समझती हूँ मुआवजा है वो, जिन हालात में वो इलेक्शन हुआ और जिस तरह हमसे सारी चीजें छीनी गई, उसके बावजूद लोगों ने वोट डाला और लोग जीते हैं। और आज तक लोग, मतलब आपने जुल्म के तमाम लिमिट्स क्रॉस कर ली, लोग मर गए, गोलियां खा ली, जख्मी हुए, हॉस्पिटल में पड़े, फिर भी पूछो जाके तो कहते हैं फिर बुलाएंगे तो फिर जाएंगे। तो ये वो जज्बा जो है ना, ये आता है कौमों की जिंदगी में, ये नहीं कि सिर्फ हम लोगों के अंदर ही पहली दफा आया है। आपने बांग्लादेश को देखा है, वहां पे कितने, उस वक्त था कि सिर्फ 300 लोग मरे, लेकिन अब जो चीजें आगे आ रही हैं उससे पता चल रहा है 1400 1500 या इससे भी ज्यादा लोग मरे उन गोलियों से जब वो प्रोटेस्ट हो रहा था वहां पे। तो ये जिंदगी में एक पहली दफा नहीं है कि कोई कौम प्रोटेस्ट कर रही है और उनके प्रोटेस्ट को नहीं सुना जा रहा। टाइम लगता है, जाहिर है बहुत ज्यादा टाइम लगता है, लगेगा इंशाल्लाह एक दिन आवाम की अपनी हुकूमत आएगी, इसमें हमारे सीटें छीन के दूसरों को नहीं दे दी जाएंगी, फिर फॉर्म 47 की नहीं होंगी, वो एक्चुअल फॉर्म 45 की होंगी, फिर उसके बाद सेनेट के इलेक्शन जो होंगे वो ठीक होंगे, और रिजर्व सीटें हमें मिलेंगी। 90 सीटें एक सूबे में हमारी हैं, लेकिन एक भी रिजर्व सीट नहीं है। तो ये सारी चीजें, उसके बाद भी अगर हम ही बुरे हैं और हमने ही बुराइयां की हैं तो बहुत ही हैरत की बात है। ठीक है वो नुसरत सारे साहब, आपसे हालात जो आपसे माहौल भी नहीं है, जो बातचीत का आदत सिलसिला है। जारी रखेंगे। और अखुनज़ादा चट्टान साहब भी हमारे साथ हैं पीपल्स पार्टी से। अस्सलाम वालेकुम अखुनज़ादा साहब। अखुनज़ादा साहब की लाइन डिस्कनेक्ट हो गई है, लेकिन इस्लामाबाद में असद शर साहब असां गॾु मौजूद आहिनि। असद, अव्हांखे भलीकार चऊं था। 9 मई वाक़े जे हवाले सां सज़ाऊं ॿुधाई वियूं आहिनि। PTI जे यास्मीन राशिद, महमूद रशीद समेत 41 जवाबदारनि खे 10 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त शाह महमूद कुरैशीअ खे इन केस में बरी कयो वियो आहे। इन केस जो थोरो पस मंज़र जेको आहे उहो त ॿुधाइजो, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि। ऐं महिरबानी बख़्त साहब, सरगोदा जी ऐं लाहौर जी अदालत जेके आहिनि 9 मई वारनि केसनि में तशद्दुद, जलाओ घेराव समेत जेके ॿिया संगीन केस हुआ या उन्हनि मथां इल्ज़ाम हुआ, उन्हनि अॻुवाणनि मथां जेके आहिनि फतवा ॿुधाए उन्हनि मथां जेके 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई आहे। इतला इहे त लॻभॻि इहे 44 जवाबदार आहिनि, जिन में यास्मीन राशिदा, महमूद रशीद, एजाज़ चौधरी, सरफराज़ चीमा ऐं पंजाब असेंबली में जेको अपोज़िशन लीडर आहे अहमद ज़फ़र, उन समूरनि खे कैद जी सज़ा ॿुधाई आहे। जॾहिं त उन ई साॻी केस में शाह महमूद कुरैशी, हमज़ा अज़ीम समेत जेके 6 जवाबदार आहे उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे। जिन जवाबदारनि मथां 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई आहे, अदालत तरफ़ां उन्हनि मथां 60 लख रुपया ॾंड जो बि हुकुम ॾिनो आहे। अदालती फ़ैसिले खां पोइ जेके केतिरा ई जेके जवाबदार हुआ उनमें हिकु रूपोश बि हुआ, उन्हनि खे बि गिरफ़्तार करण जे लाइ पुलिस हिन वक़्तु मुतहरिक थी वई आहे। ऐं PTI जी क़यादत उन्हनि समूरनि फ़ैसिलनि खे आला अदालतुनि में चैलेंज करण जो गॾोगॾु ऐलान बि करे छॾियो आहे। जेकॾहिं पस मंज़र ॾिसे त इहे 9 मई जा केस हुआ। 9 मई ते हिननि जलाओ घेराव कयो हो ऐं हिननि जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचायो हो, जेके पब्लिक प्राइवेट जेके मिल्कियतूं हुयूं उन्हनि खे जेको आहे नुक़सानु पहुचायो हो। ख़ासि तौर ते जेके दिफ़ाई इदारनि जूं मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचायो हो। ऐं 9 मई वारो जेको ही ताज़ो जेको केस आहे जंहिंजूं सज़ाऊं आयूं आहिनि, इहो शेरपाऊ पुल आहे, उन मथां इहो हिननि हिकिड़ो जलाओ घेराव कयो हो हिननि, उन जी सज़ा हिननि खे आई आहे। ऐं इहा जेका सज़ा आहे लाहौर जी दहशतगर्दी अदालत जो जज आहे अरशद जावेद उन ॾिनी आहे। ऐं गॾोगॾु इन केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो बि ॿुधायो वियो हो। इन्हनि खे इन केस में 61 जे लॻभॻि जेके शाहिद हुआ उन्हनि खे बि ॿुधो वियो, सरकार रिकॉर्ड भी जमा करायो, प्रोसिक्यूटर दलील भी ॾिना। अदालत तरफां लॻभॻि मजमूई तौर ते 14 जेके जवाबदारनि जो ट्रायल भी करायो हो, जंहिंमें 8 जवाबदारनि खे 10 साल कैद जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे। गॾोगॾु डॉक्टर यास्मीन राशिद आहे, अॻूणो गवर्नर उमर सरफराज़ चीमो आहे, सेनेटर एजाज़ चौधरी आहे, मियां मोहम्मद रशीद, ख़ालिद कयूम, रियाज़ुल हुसैन आहे, अली हसन, अफ़ज़ाल अज़ीम, पाभट समेत इन्हनि समूरनि खे कैद जी सज़ा ॿुधाई आहे। हाणे काफ़ी जवाबदारनि खे हिन में रिलीफ बि मिलियो आहे ऐं कुझु जवाबदारनि खे सज़ाऊं पायूं आहिनि। इन में 9 मई जे केसनि में जेके अदालत में चालान थिया हुआ ऐं उनखे चालान करण खां अॻु कुझु लाहौर पुलिस समेत पंजाब में जेके इदारा हुआ उन्हनि बि हिन जूं जाचूं कयूं हुयूं। इस्लामाबाद में मुक़ररु जेके आला इदारा आहिनि उन्हनि बि इन केसनि में जांच कई हुई त हक़ीक़ी जवाबदारनि खे इन में सज़ा ॾेई सघिजे, जीअं हक़ीक़ी जवाबदार गिरफ़्तार करे सघजनि, जीअं कंहिं बेगुनाह खे सज़ा न अचे।
छाकाणि जो इन केसनि में 9 मई जे लाइ पाकिस्तान जी तारीख़ जो हिकिड़ो सियाह तरीन ॾींहुं करार ॾिनो हो, हुकूमत बि आला इदारनि बि, इन करे इहो असां सभिनी समूरनि जे लाइ इहे जेके केस हुआ ॼण की अदालतुनि में बि टेस्ट केस साबित थिया। ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं सियासी केस बि दाख़िल थींदा आहिनि त उन्हनि सियासी केसनि में रिलीफ बि मिलंदो आहे, पर हिननि केसनि में अॼु ताईं असांखे नज़र न आयो आहे त को जवाबदार खे बिना सबब जे को रिलीफ मिलियो हुजे, जेकॾहिं को उनजो को गुनाह हुजे त उनखे सज़ा ॾिनी वई आहे। हिननि केसनि ते आला इदारनि जूं बि नज़रूं आहिनि, छो त हिननि हिकिड़ो अहिड़ो गुनाह कयो हो 9 मई ते, जेके असांजा ख़ासि दिफ़ाई इदारा आहिनि जेके मुल्क जे बचाव जे लाइ हिकिड़ो अहम किरदारु अदा कनि था। ताज़ो ॾिठो पाक भारत जंग में उन्हनि इदारनि जे सरबराहनि जो जेको आहे असांजे मुल्क जो केॾो घाट ऊचो कयो, ऐं इन खां अॻु 9 मई ते उन्हनि इदारनि खे हिकिड़ो ईअं खणी चइजे त उन्हनि खे ख्वार ख़राबु कयो वियो, उन्हनि इदारनि जे अॻवाननि मथां इल्ज़ाम लॻाया विया ऐं उन्हनि जा ई जेके फ़ोटू हुआ साड़िया विया, उन्हनि जे घरनि ते हमला कया विया। उहे समूरा केस सॼे जेका आहिनि इस्लामाबाद समेत रावलपिंडी ऐं KPK जे इलाइक़नि में दाख़िल थिया, ऐं हाणे काफ़ी केसनि में सज़ाऊं बि अची चुकियूं आहिनि, काफ़ी केसनि में जवाबदार गिरफ़्तार बि आहिनि। हाणे जेके आहिनि समूरा केस ट्रायल जे आख़िरी मरहले में आहिनि, असांखे जेके इतला आहिनि त समूरनि केसनि में हाणे जेके लॻभॻि हज़ारनि जे तइदाद में जेके जवाबदार गिरफ़्तार आहिनि ऐं कुझु रूपोश आहिनि, उन्हनि समूरनि जवाबदारनि मथां जेके आहिनि फ़र्ज़ जुल्म बि काफ़ी केसनि में लागू थी चुका आहिनि ऐं काफ़ी केसनि में फ़ैसिला महफ़ूज़ थियल आहिनि ऐं जल्द ॿुधाया वेंदा। हाणे जेको हुकूमत जो फ़ैसिलो आहे या रियासती इदारनि जो फ़ैसिलो आहे त 9 मई जे जवाबदारनि खे कानून जे कटाड़े में त आंदो वियो आहे, पर उन्हनि खे जेके अदालती सज़ाऊं आहिनि उहे कंहिं बि क़िस्म जूं उन्हनि खे माफ़ी न ॾिनी वेंदी। हाणे इन्हनि केसनि में वक़्तु काफ़ी जवाबदारनि माफ़ीनामा ॾिना, काफ़ी जवाबदार रियलाइज़ करे माफ़ियूं वरितियूं, उन्हनि खे त रिलीफ मिली वियो आहे जेकॾहिं उन्हनि ते को वॾो इल्ज़ाम न हो। बाक़ी जिन माण्हुनि मथां वॾो इल्ज़ाम हो, जिन उकसायो, जिन इदारनि ख़िलाफ़ जेको आहे हिकिड़ो ज़हर ॻाल्हाईंदड़ हिकिड़ी ॿोली ॻाल्हाई ऐं माण्हुनि खे बरगलाए करे अहिड़नि हथनि ते हमला कराया जिते असांजे लाइ बाहिस शर्म जहिड़ियूं बि ॻाल्हियूं हुयूं, उन्हनि खे उन्हनि हमलनि वारनि केसनि में हाणे जवाबदारनि मथां आहिस्ता आहिस्ता सज़ाऊं अची रहियूं आहिनि। ॾिसो, जेकॾहिं हुकूमत या रियासती मुकमिल तौर ते अदालतुनि ते असर अंदाज़ थियनि हा त हिननि केसनि में शाह महमूद कुरैशी समेत ॿिया जवाबदार शायदि आज़ादु न थियनि हा, छाकाणि जो पार्टी तहरीक इंसाफ़ में उहे बि शामिल हुआ, पर उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे, उन्हनि खे छॾियो वियो आहे। उन्हनि जे पोयां भले जेकॾहिं मुखालिफ़ को सियासी बैकग्राउंड ॼाणनि बि सही, पर हिकिड़ो अदालती फ़ैसिलो साम्हूं अची वियो आहे, उन्हनि खे आज़ादी मिली वई आहे। हाणे सूरत हाल इन तहत बीठी आहे त अदालती फ़ैसिलनि में जेके रूपोश जवाबदार आहिनि उन्हनि जी बि ॻोल्हा अदालत तरफ़ां जारी पुलिस तरफ़ां शुरू कई वई आहे। उन्हनि जा इश्तिहार बि शाया करण जे लाइ मुख़्तलिफ़ इदारनि खे लिखियो वियो आहे त उन्हनि में जेके रूपोश जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं PTI जी अक्सर जेका क़यादत आहे उन्हनि जा नाला हिननि केसनि में आहिनि, उन्हनि में ख़ासि तौर ते उमर अयूब समेत जेके ॿिया वॾा हिननि जा जेके PTI जी क़यादत जा अॻवान आहिनि, उन्हनि खे बि हिननि केसनि में घुर्बिल ॼाणायो वियो आहे। उन्हनि में बि उहे मुलविस आहिनि, उन्हनि में काफ़ी उन्हनि जा ट्रायल हलनि पिया, पर हे जेको असांजो हिन मुल्क में जेके अदालतूं फ़ैसिला करे रहियूं आहिनि 9 मई वारनि केसनि में, हितां मक़ामी जेके लायर आहिनि उहे हिननि खे दुरुस्त करार ॾेई रहिया आहिनि। जी अच्छा, असद ॿिए पासे शाह महमूद खे बि बरी कयो वियो आहे ऐं ॿुधाए वञे त शाह महमूद समेत 6 जेके अॻवान आहिनि PTI जे उन्हनि खे बरी कयो वियो आहे। उन्हनि में ॿिया कहिड़ा अॻवान आहिनि जेके हिन केस में बरी थिया आहिनि? जी बिल्कुलु, शाह महमूद कुरैशी समेत जीअं मूं तव्हांखे ॿ टे ॿिया नाला ॿुधाया, उन्हनि केसनि में जेको आहे 9 मई वारनि केसनि में आज़ादु कयो वियो आहे। उन्हनि में अदालत तरफ़ां जेको जज आहे मोहम्मद नईम, हुन जेको आहे 100 सिफ़नि ते हिकिड़ो जेको फ़ैसिलो जारी कयो आहे। उन में शाह महमूद कुरैशी समेत जेके ॿिया जवाबदार आहिनि, हमज़ा अज़ीम भाट आहे ऐं एज़ाज़ रफ़ीक आहे, राना तनवीर आहे, इफ़्तिख़ार अहमद आहे ऐं ज़बास उन समूरनि खे जेको आहे अदालत तरफ़ां 6 जवाबदारनि खे बरी कयो वियो आहे। हाणे जेकॾहिं सियासी तौर ते ॻाल्हाइजे त सियासी तौर ते इहो हिते आम चयो पियो वञे त इहो फ़ैसिलो बि हिकिड़ी सियासत जी नज़र में आहे। जिन जवाबदारनि खे बरी कयो वियो आहे त उन्हनि खे हिकिड़ो रिलीफ वठी ॾिनो वेंदो ऐं उन रिलीफ जे करे ई उन्हनि खे जेको आहे रिलीफ ॾियण जे लाइ उनखे PTI क़यादत में आला जेके उहिदे में आंदो वेंदो। इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि सियासी तौर ते। बाक़ी जेकॾहिं अदालती फ़ैसिलो ॾिसिजे त अदालती फ़ैसिलो असांखे बहितर नज़र अचे थो, छाकाणि जो शाह महमूद कुरैशी उन्हनि ॾींहंनि में इस्लामाबाद में हो ऐं जेके ॿिया अॻवान हुआ मुख़्तलिफ़ हंधनि ते हुआ ऐं इहे केस लाहौर जे ऐं ॿियनि थाननि ते दाख़िल थिया आहिनि सरगोदा वारनि इलाइक़नि में, त उनजे करे उन्हनि ते ट्रायल बि हलियो आहे। 100 सिफ़नि ते जेको फ़ैसिलो आहे उन्हनि में उनखे मुकमिल
जेको आहे ट्रायल उनखे ॿुधो पियो आहे ऐं गॾोगॾु जेके हिननि जा नाले वारा वकील आहिनि उहे बि हिननि अदालतुनि में हिननि जवाबदारनि मुतालिक़ पेश थिया हुआ, मुलज़िमनि मुतालिक़ पेश थिया हुआ। पोइ हुन मां अदालत तरफ़ां जेको इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त जेको आहे अॻूणे जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे उन समेत जेके ॿिया अॻवान आहिनि PTI जा उन्हनि खे आज़ादी ॾिनी वई आहे। जी अच्छा असद, ॿिए पासे इहो बि ॿुधाइजो जिन खे हींअर सज़ा मिली आहे जंहिंमें यास्मीन राशिद आहे, महमूद रशीद सरफराज़ चीमा, इहे जेके अहम अॻवान आहिनि, इन्हनि में कहिड़ा कहिड़ा गिरफ़्तार आहिनि ऐं कहिड़ा अञा हिन केस में रूपोश बि आहिनि? ॾिसो जेके ॿियनि खे रूपोश जवाबदारनि जा नाला त अञा छो त जेके नाला आहिनि मुकमिल पब्लिक न कया विया आहिनि। इन्हनि केसनि में अक्सर जेके नाला आहिनि पब्लिक न कया वेंदा आहिनि, पर ज़ाहिरी तौर ते जेको अॻूणो अपोज़िशन लीडर आहे उहो जेको आहे रूपोश आहे पंजाब असेंबली जो, ऐं गॾोगॾु यास्मीन राशिद समेत ॿिया जेके अॻवान आहिनि उहे हिन वक़्तु बीमारी जी हालत में जेके आहिनि क़ैद आहिनि। ऐं यकीनन जेके इतलाह आहिनि त असांखे PTI जा जेके काफ़ी तादाद में जेके गिरफ़्तार कारकुन आहिनि उहे उन्हनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं बि जेलनि में आहिनि ऐं उहे सख़्तु तकलीफ़ में बि आहिनि। उन्हनि मुतालिक़ जेको कुझु ॾींहं अॻु तव्हां ॾिठो त हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस बि PTI क़यादत तरफ़ां कई वई, ख़ासि तौर ते अली अमीन गंडापुर तरफ़ां जेको KPK जो वज़ीर आला आहे उन बि उते ॿुधायो त कारकुननि जी मुकमिल बीमारियुनि जो तफ़सील बि उन जो मीडिया टॉक में उन ॿुधायो त हिननि कारकुननि खे ही बीमारियूं जेल अंदरि थी वियूं आहिनि। तंहिंजे करे उन अणसिधी तरह उन्हनि जे लाइ रहम जी हिकिड़ी अपील बि कई हुई, पर जेसि ताईं रियासती इदारनि जो मौक़ुफ़ आहे त आम माफ़ी नथा वठनि उन वक़्तु ताईं हिननि खे जेको आहे उन्हनि खे माफ़ी ॾियण वारो मामिलो अञा ताईं अदालतुनि में अटकियल आहे। इन जे करे अक्सर जेके कारकुन अक्सर हिननि जा गिरफ़्तार आहिनि, जेके अॻवान टाइप माण्हू आहिनि, हिननि जा सियासी माण्हू आहिनि, उहे जेके आहिनि रूपोश थी विया हुआ उन्हनि ई ॾींहंनि में। पोइ ताज़ो जेके केस दाख़िल थियण खां पोइ फौरी तौर ते पुलिस खे हथ अची विया, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ जेलनि में मोकिले छॾियो ऐं उन खां पोइ कुझु माण्हू ज़मानतुनि ते बि आहिनि। हाणे ज़ाहिर आहे केस जी जेके बाज़ाब्ता तौर ते जॾहिं सज़ाऊं अची वियूं आहिनि त उनजी ज़मानतूं बि ख़ारिज थी वियूं हुयूं ऐं हाणे उन्हनि खे पुलिस जेको आहे फौरी तौर ते गिरफ़्तार कंदी ऐं ज़ाहिर आहे जॾहिं गिरफ़्तार थींदा त उन्हनि जा नाला बि साम्हूं ईंदा। इहे जेके 9 मई जा अक्सर जेके केस आहिनि उन्हनि में अक्सर जवाबदारनि जा वक़्तु नाला साम्हूं न आहिनि आया ऐं ज़ाहिर आहे इहे नंढनि इलाइक़नि मां जेके माण्हू हिते उन्हनि में शामिलु हुया जिन खे उकसायो वियो हो ऐं जेको हिकिड़ो जज़्बाती कारकुन थींदो आहे, जज़्बाती सियासी कारकुन, हिननि उन्हनि जज़्बाती सियासी कारकुन वारो किरदारु अदा कंदे रियासती इदारनि खे नुक़सानु पहुचायो आहे। असद साहब, तव्हां असां सां गॾु लाइन ते रहिजो। सीनियर तजिया निगार आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि जावेद लांगा साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते। अस्सलाम वालेकुम जावेद साहब। अस्सलाम वालेकुम जावेद साहब। जावेद साहब, मुंहिंजो आवाज़ वहाँ अचे पियो? अस्सलाम वालेकुम जावेद साहब। जावेद साहब सां असांजो राब्तो न थी सघियो आहे, कोशिशि कंदासीं त हुन सां राब्तो बहाल ते टेक्निकल इशू आहे या कुझु ॿियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर असीं असद ॾे हलंदासीं। असद, ॿिए पासे सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ सेनेट में हिकु बिल पेश कयो वियो आहे ऐं जेकॾहिं ॾिसूं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहाफ़ियुनि जे भलाई जे लाइ, सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ जे लाइ कानून त ठहिया आहिनि, बिल बि पेश कया विया आहिनि, पर उन ते को अमल थींदे असांखे नज़र कोन थो अचे। ऐं हिन भेरे जेके पीपल्स पार्टी जे सेनेटर सरमद अली ही बिल पेश कयो आहे, छा था सम्झो हिन भेरे इन ते कुझु थी सघंदो अमल? ॾिसो बख़्ताब, कानून ठहण या जेका इंतिहाई भली ॻाल्हि आहे उहो सहाफ़ियुनि जे हक़नि में या असां कलमकारनि जे हक़नि में ठहण जे लाइ अञा असां उन ते ख़ुशी महसूसु कई आहे, छाकाणि जो इंतिहाई अहम बिल आहे असां सभिनी जे लाइ। ऐं इन बिल में असां जेके सॼो ॾींहुं रोड ते हूंदा आहियूं, जेके असां सॼो ॾींहुं जेके हिन असां इंतकाम जो निशानो बणाए वेंदा आहियूं, असांजे लाइ हिकिड़ो इहो कानून इंतिहाई बहितर साबित थींदो। अमल थियणु रियासत जो कमु आहे, इन ते अमल माज़ी में बि कानून जेके ठहिया आहिनि उन ते अमल न थींदो आहे। ऐं जॾहिं बि को सीनियर सहाफ़ी, सीनियर जर्नलिस्ट, इन्वेस्टिगेशन जर्नलिस्ट जॾहिं कॾहिं रियासत ख़िलाफ़ु लिखंदो आहे, रियासत ख़िलाफ़ु आवाज़ु उथारींदो आहे त पोइ यकीनन इहे बिल जेके आहिनि सिर्फ़ु टेबलुनि ताईं महदूद थी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं हुकूमत मुख़ालिफ़ी को सहाफ़ी जेकॾहिं को कमु कंदो आहे त पोइ रियासत बि हुनजो साथ ॾींदी आहे ऐं हुकूमत मुख़ालिफ़ जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु जेकॾहिं को सहाफ़ी इन्वेस्टिगेशन जेका रिपोर्ट पेश कंदो आहे त पोइ त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पोइ त रियासत बि हरकत में अची वेंदी आहे। ऐं असां इन बिल जे मंज़ूरी जे लाइ तमामु घणी कोशिशि कईसीं, गॾियल तौर ते हिते पार्लियामेंट में असां जेका सीनियर अॻवान आहिनि उन्हनि जो इंतिहाई अहम किरदारु बि रहियो त इन क़िस्म जो जेको बिल आहे हे असांजे लाइ इलाही बहितर आहे, छाकाणि जो इन बिल में जेको ज़िक्र आहे त हाई कोर्ट जो जज जे बराबरि जेको अमलदार हूंदो उहो इन जी कमीशन जो सरबराह हूंदो ऐं उहो उनखे सज़ाउनि ॿुधाइण जो बि अख़्तियार हूंदो।
इन में घणा पुलिस थाणनि वारा चकरनि खां बि बची सघे थो, उन्हनि खे सो मोटो वठण जो बि अख़्तियार हूंदो त उहो कंहिं सहाफ़ी ख़िलाफ़ जेकॾहिं का सॼे मुल्क में किथे ज़्यादती थिए थी त उन सहाफ़ी जे लाइ हू क़दम खणी सघे, उनजी परघोर लही सघे। पर ही जेके रियासती इदारा आहिनि हमेशह तव्हां ॾिठो आहे त कलम धणी उनजो निशानो बणिया आहिनि। ऐं ज़ाहिर आहे कानून त भली ॻाल्हि आहे, पर असांखे हींअर ताईं न लॻो आहे त कंहिं सहाफ़ी जे हक़ में को इस्तेमालु थियो हुजे, को इन ते अमल थियो हुजे। असीं वरी बि ज़ाहिर हिकिड़ो उमेद जो हिकिड़ो किरण त आहे, हिकिड़ो बिल मंज़ूर थी वियो आहे, असांखे हिकिड़ी ख़ुशी थी आहे त हिकिड़ो को क़ानूनी तहफ़ुज़ असांखे मिलियो आहे या कलम धणनि खे हिकिड़ो क़ानूनी तहफ़ुज़ मिलियो आहे। उन बिल ते यकीनन असांजो जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन सभिनी उन बिल खे ख़ुशाइन करार ॾिनो आहे। ख़ासि तौर ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट उन जे लाइ इंतिहाई जेको आहे ख़ुशी जो इज़हार कयो आहे, ऐं उन में ई उन जे अॻुवाणनि जी कोशिशि शामिल हुई। जी असद तव्हां सां लाइन ते रहिजो। नुसरत साहिबा सां असांजो हिकु दफ़ो ॿीहर राब्तो बहाल थी वियो आहे, कुझु देरि पहिरियां हुनजी लाइन डिस्कनेक्ट थी नेटवर्क जे इशू के करे। नुसरत साहिबा, हम बात वहीं से शुरू करेंगे। अभी सज़ाएं तो हो गई हैं, अभी जैसे पीटीआई कह रहा है कि हम इन फैसलों को चैलेंज करेंगे, और खान साहब का भी यहाँ बैरिस्टर जो है चेयरमैन है पीटीआई का, बैरिस्टर उसका नाम क्या है मैं भूल रहा हूँ उसका नाम, सॉरी माजर से, वो कह रहे हैं कि अभी हम जो तहरीक है आप उसके ऊपर ध्यान दें, दूसरे जो चीज़ें आप उनके ऊपर ध्यान ना दें। तो क्या प्लान होगी अब आगे की? मैं इस तरह नहीं बता सकती हैं, कराची में बैठी हूँ, मुझे इतना उसका अंदाज़ा नहीं है, लेकिन मैं इतना ज़रूर कह सकती हूँ कि प्लान यही है कि हर जिस तरह इमरान खान साहब ने कहा था कि हर इंसान निकले ज़रूर, जो चाहता है कि पाकिस्तान में चेंज आए, पाकिस्तान बेहतरी की तरफ जाए, उनको चाहिए कि वो निकले अपने मोहल्ले में, अपने घर के पास, अपने इलाके में, अपने प्रेस क्लब के पास, जो भी जगह आपको अवेलेबल है आप वहाँ पर निकलें और आप प्रोटेस्ट करें कि जिन लोगों को गलत सज़ा मिली है, जिन लोगों का कसूर कोई नहीं था, और स्पेशली खान साहब, डॉक्टर यास्मीन हैं और उमर चीमा हैं, फिर बाकी और लोग जो सेनेटर्स हैं हमारे, और उसके अलावा बेइंतहा लोग भी कैद हैं। और इस तरह आप देखेंगे अभी जो 10-10 साल की उनको सज़ा मिल गई है, तो उसमें उनके लिए निकलना पड़ेगा। ज़ाहिर है जो अदालती कार्रवाई है वो तो होगी, वो तो एप्लीकेशन वगैरह दी जाएंगी कि जो भी उन्होंने किया है रिव्यू करेगी दूसरी अदालत भी होगी, लेकिन हमें अपनी तरफ से तो उनको बताना है कि वी आर नॉट हैप्पी विद दैट डिसीजन, कि आप 10-10 साल उठा के उनको दे दें सिर्फ इस वजह से कि उस पार्टी को ख़त्म करना है। इसके अलावा तो कोई और दूसरा मिशन नहीं है, डेफिनेटली कोई और मिशन नहीं है, क्योंकि 13 जनवरी को जब फायज ईसा ने हमारी पार्टी का निशान लिया, पार्टी की चीज़ें छीनी और बिल्कुल बेयारो मददगार उसको बना दिया, और फिर उसके बाद जो हम लोगों को निशान मिले वो किस तरह के थे वो आपने देखे ही हैं। आपको पता ही है कि किसी को जूता मिला है, किसी को छुरी मिली, किसी को छतरी मिली, किसी को कोई फल सब्जी, कोई चीज़ जो मर्जी वो दे दी। और फिर वो इसलिए किया गया क्योंकि ज़ाहिर है इन पार्टीज का जो सबसे बड़ा कमाल था जो इन्होंने पिछले 50 साल से 40 साल से मौजूद है, कि इन्होंने जान के अपने लोगों को तालीम से दूर रखा ताकि वो अनपढ़ रहें। जब वो अनपढ़ रहेंगे तो उन्हें क्या पता कि पीटीआई का कौन है, पीटीआई का कौन नहीं है। लेकिन पिछले 28 साल 27 साल में इमरान खान साहब ने इतनी अवेयरनेस अपने लोगों को दे दी है कि छोटे छोटे बच्चे थे जब इन्होंने अपनी पार्टी शुरू की थी तो उस वक्त कहते थे कि ये मेरे वोटर हैं, अगले ये बड़े होंगे तो ये मुझे वोट दे रहे होंगे। तो हम सब ने देखा कि किस तरह लोगों ने अपने इलाके के बड़े से जो भी था उससे पूछ के कि क्या निशान पीटीआई के को कौन है कैंडिडेट, उसका निशान क्या है। तो इस तरह सबने वोट दिया। 5 बजे तक कोई खलबली नहीं थी, कोई चीज़ कोई परेशानी नहीं थी। सबका ख्याल ये था कि जाहिर है कि वोट नहीं पड़ा होगा उनको, कौन देगा, उनको क्या पता कौन से कौन है। लेकिन जब 5 बजे के बाद रिजल्ट आया तो इन लोगों के लिए बहुत शॉकिंग था, और फिर किस तरह उसको लपेटा गया, किस तरह वो सब कुछ खत्म हुआ, और फिर फॉर्म 47 बना कि यहाँ तक के नवाज शरीफ साहब अपने ऑफिस की लाइटिंग ऑफ करके जा चुके थे घर के, हम हार गए। लेकिन फिर उनको बुलाया गया कि नहीं आप हारे नहीं, आप जिता दिए हमने हजारों वोटों से जिन्होंने लिया हुआ हो। उसके अगले 1 हफ्ते तक प्रेस वो जो प्रेस क्या कहते हैं जहाँ पे छपती हैं चीजें, वहां पे अगले 1 हफ्ते तक मुसलसल चीजें छपती रही जिसके हिसाब से उनको
स्टैंप लगा लगा के नवाज शरीफ साहब को या इसी तरह बाकी सबको जितवाया गया। आपको पता ही है कि वो डॉक्टर यास्मीन से हारे हुए हैं। यहाँ पे जैसे हमारा आलमगीर है, उसके 1,13,000 थे, 1,00,000 किसी और को देके 13,000 उसे दे दिए। तो इस तरह के पूरे पाकिस्तान में हुआ। क्रैचेस तो खैर में एक भी है, मैंने की सीटें मिली 24 सीटों में से जो एमकेएम को दी गई है उन्होंने सिर्फ एक सीट जीती थी। तो इस तरह की जब बेईमानियां होंगी, जब इस तरह करके आप कर रहे होंगे, आपको मकसद सिर्फ एक था ना कि आप इस पार्टी को खत्म कर दें। पार्टी खत्म हो जाएगी, खान साहब का नाम खत्म हो जाएगा, तो पाकिस्तान में सुकून आ जाएगा। लेकिन सुकून तो खुद इन लोगों ने छीन लिया। आप ये देखें कि जब इलेक्शन होता है हम जीत जाते हैं, उसके बावजूद किस तरह हम लोगों को हराया जाता है। फिर उसके बाद जो मिशन चलता है इसको क्रश करने का, वो आज तक खत्म नहीं हुआ। 10-10 साल की सजा किस जुर्म में? प्रोटेस्ट कर रहे हैं हम लोग, कुछ और तो नहीं कर रहे थे। प्रोटेस्ट करना तो हर एक का हक है। जमहूरी मुल्क कोई भी हो, या तो ठीक है सीधा सीधा माशाल्लाह लगा दिया जाए कि यहाँ पे माशाल्लाह, यहाँ पे कोई सांस भी नहीं ले सकता हमारी इजाजत के बगैर, तो चीजें उस तरह चल पड़ेगी। लेकिन आप कहें कि यहाँ पे जमहूरियत भी है और उसके साथ साथ इतनी शदीद किस्म की पाबंदियां भी हों और सजाएं भी हों और गोलियां भी मारी जाएं और पता नहीं क्या क्या सब कुछ किया जाए, सिर्फ इसलिए कि आप एक खास पार्टी से बिलोंग करते हैं। जुर्म क्या है? Why do you belong to this party? बस इसके अलावा कोई दूसरा नुसरत साहिबा, हमारे प्रोग्राम का वक्त ख़त्म होने जा रहा है, लेकिन आखिरी सवाल आपसे यही है कि सेनेट जैसे इलेक्शन हुए हैं अभी केपी में, उसमें 5-6 फार्मूला अपोजिशन और गवर्नमेंट का तो ठीक हो गया, 5 सीटें वो लेंगे, 6 वो लेंगे। अभी ये भी सुनने में आ रहा है कि अभी मे बी गंडापुर साहब के खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन लाया जाए। इस बातों में कितना सदाकत है? देखिए ये जो लेके आएंगी वो अपोजिशन लेके आएगी ना, जी। तो उनका तो मकसद था वो पूरा कर दिया गंडापुर साहब ने, उनको दे दी इतनी सारी सीटें। वरना अगर ये प्रॉपर इलेक्शन करवाते, जिस तरह इलेक्शन वो होता है होना चाहिए, वो उस तरह का इलेक्शन नहीं हुआ। सुना है कि एक जो बंदा जाता था वो खाली पर्ची अंदर डालता था और जो पर्ची उसे मिलती थी वो लेके बाहर आता था, लाके फिर वो पता नहीं किसको देता है, जो भी कुछ अगला कैंडिडेट वो उस पर्ची पे लगा के स्टैम्प जो दिखा के, जिसको भी दिखाना होता है उसको दिखा के जाके वो वोट डालते थे। तो ये किसकी उससे हुआ? मर्जी से। जाहिर है गंडापुर साहब की मर्जी भी इसमें शामिल होगी ना। लेकिन गंडापुर साहब को इसलिए मैं इल्जाम नहीं देती कि वो पता नहीं कितनी मजबूरियों में फंसे हुए हैं इस वक्त। उनको पता होगा कि उन्होंने किस तरह अपनी पार्टी को भी लेके चलना है और उन्होंने जो एस्टेब्लिशमेंट है या बाकी लोग हैं उनको भी लेके चलना है अपने साथ, किसी को नाराज नहीं करना। उस चक्कर में उन्होंने ये वाली जो चीज की है वो अब उनके ही गले बैठेगी और बस हो जाएगा वो अदम एतमाद। मेहरबानी नुसरत वाहिद साहबा, थैंक यू। हमारे प्रोग्राम का वक्त ख़त्म होने को भी जा रहा है। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जो वक्त इन वक्त पंहिंजी पुॼाणी तरफ़ पहुचे पियो। अॼु अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें 9 मई साने जो जेको फ़ैसिलो आहे, अदालती फ़ैसिलो, उन में PTI जे 41 जेके अॻवान आहिनि उन्हनि खे 10-10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त शाह महमूद कुरैशी समेत 6 ॼणनि खे बरी बि कयो वियो आहे। मुंहिंजे पैनल में जेके अॼु महिमान शामिल आया उन में आख़ूनज़ादा चटान साहब हुया, अॻूणो MNA पीपल्स पार्टी, उन खां अलावा नुसरत वाहिद साहिबा, अॻूणी MNA PTI, इन खां अलावा असद शेर असांजा इस्लामाबाद जा रिपोर्टर हुया, ऐं जावेद लांगा साहब सीनियर सहाफ़ी हुआ, जंहिंसां टेक्निकल इशू जे करे असांजो राब्तो न थी सघियो। सो नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।